وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلنولينك قبلة ترضاها صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। गज्जी शौक़ मोहब्बत सां सब दुरूद शरीफ पढ़ायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना व मुर्शिदिना व मअवाना व मलजाना हबीबिना करीमिना तबीबिना कुर्रत अयुनिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व औलादिहि व इत्बतिहि व आबाइहि व उम्महातिहि व उलमाए उम्मतिहि अजमईन। दोस्तान गिरामी, असां ख़ुशनसीब आहियूं। अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजे घर में ऐं अहिड़ी भलारी महफ़िल में अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। अल्लाह तबारक व तआला शाल असांखे हिते वेहण ॿुधण पंहिंजी बारगाहे अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह तबारक व तआला शाल असांजी हयाती महबूब सां मुहबत रखण ऐं महबूब जी ग़ुलामीअ में गुज़ारण जी सआदत नसीब फरमाए। ऐं जॾहिं हिन दुनिया मां अल्लाह असांखे रुख़्सती ॾिए त कलमे सां ऐं महबूब जी मुहबत सां अल्लाह ताला असांखे हिन दुनिया मां लॾाए ऐं क़ब्र में हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुञाणप ऐं संदन जी सिफ़ारिश ऐं शफ़ाअत जो हक़दार बणाए क़यामत वारे ॾिहाड़े ते हबीबन जे हथां हौज़े कौसर जा प्याला अता फ़रमाए। मुंहिंजा दोस्तान गिरामी, तंज़ीम आशिक़ रसूल अहले सुन्नत ज़िला दादू जा नौजवान महबूब जे दीन जे सरबुलंदीअ लाइ ही कोशिश ऐं कावश कंदा आहिनि। हर हफ़्तेवार अहिड़ी सुहिणी महफ़िल सजाई वेंदी आहे, मुख़्तसर पर जामे, जंहिंमें महबूब जे दीन जो पैगाम पहुचायो वञे ऐं अवामुन्नास जी दिलि में मदीने वारे साईं जी मुहबत ऐं इश्क समायो वञे। अल्लाह तबारक व तआला शाल समूरी टीम खे शाद ऐं आबाद फरमाए। तव्हांखे असांखे समूरी तंज़ीम आशिक़ रसूल जी टीम खे अल्लाह मदीना तैयबा जी हाज़िरी नसीब फरमाए। चंद ॾियारा पहिरीं हे फ़क़ीर मदीनतुल मुनव्वरा मां वापसि आयो। मदीनो उहो शहर आहे जंहिंजो नालो जॾहिं माण्हू ॿुधंदो आहे त आशिक़ जो सीनो मसरूर थी वेंदो आहे, क़ल्ब करार वारो थी वेंदो आहे। आशिक़ जे रगुन में, जिस्म में, रत में मुहबत जी हिकिड़ी अहिड़ी त रग दौड़ी वेंदी आहे जंहिंसां आशिक़ जो सीनो मसरूर ऐं मग़मूर बणिजी वेंदो आहे। मदीनो उहो शहर आहे जंहिंमें ख़ुदि ताजदार अंबिया, ताजदार काइनात, सुहिणनि जो सरदार, मदनी मंठार आरामी आहे। ऐं उन शहर जे मथां उहा करम नवाज़ी आहे जो अल्लाह तबारक व तआला जी रहमत इनायत हर घड़ी उते आयलनि जे मथां निछावर थी रही आहे। जॾहिं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिजरत जो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हुकुम थियो त हबीबन अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो, मौला मक्को मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो महबूब शहर आहे। हाणे जिथे मां ॼाओ आहियां, वॾो थियो आहियां, इन शहर सां मूंखे मुहबत आहे। हाणे जेकर हुकुम आहे त मौला अहिड़ो शहर मुंहिंजे लाइ मुंतख़िब थिए जेको अल्लाह तुंहिंजो महबूब शहर हुजे। पोइ मदीनो शरीफ़ अल्लाह ताला मुंतख़िब कयो, यानी मदीनो अल्लाह जो महबूब शहर आहे ऐं महबूब मदीने वारे साईं जो मस्कने गाह आहे। एॾो त उते सुकून ऐं फरहत आहे जो दुनिया जा आलिम आया मदीने वारे साईं जे शहर जो शान ॻाईंदा विया, ॿुधाईंदा विया, मदीने जो शान लिखंदा विया, मदीने जो शान ज़ुबानुनि सां बयान कंदा विया, पर महबूब जे शहर जो शान न खुटियो आहे, न खुटंदो। न कॾहिं कंहिं लिखी सघियो आहे, न कॾहिं एतिरो लिखी सघंदो, पर महबूब जे शहर जो शान अञा आला ऐं बाला आहे। थोरो दिलि पर फरमाए न, वाह गाल मदीने जी, वाह गाल मदीने जी, गली गली सुरहिया सुरहान पसीने जी, दसां गल की खज़ीने दी, ओ सारा जग खांदा ए खैरात मदीने दी।
कुल काइनात जा मोमिन मुसलमान अचनि था, हबीब हर पंहिंजे आशिक जे मथां करम नवाज़ी कनि पिया। हर आशिक हर आयल मेहमान जे मथां हबीब पंहिंजी इनायत कनि पिया। हर अचण वारे ते पंहिंजो लुत्फ़ ऐं करम नवाज़ी कनि पिया। के शाइर चयो, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, जीने में ये जीना है, क्या बात है जीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, अरसा हुआ तैबा की, गलियों से वो गुजरे थे, इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की, इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, जीने में ये जीना है, क्या बात है जीने की। मदीने जो शहर आला शहर है, छाजे लाइ जो उन जी निस्बत मदीने वारे साईं सां आहे। जे महबूब जे शहर खे अल्लाह एॾो शान ॾिनो त उन हबीब जो ख़ुदि शान केॾो आला हूंदो, उन महबूब जो केॾो आला मक़ाम ऐं मर्तबो हूंदो, जंहिंजे शहर खे ॾिसण जे लाइ अल्लाह जा मलाइक अचनि, जे महबूब जी नगरी ते सलामी भरण जे लाइ अल्लाह जा मुक़रब मलाइक अचे, दुरूद सलाम पढ़नि, सुबुह शाम 70,000 मलाइकनि जूं फ़ौजूं अचनि। उन शहर जो छा शान हूंदो, ख़ुदि उन शहर जे वाली मदीने वारे साईं जो छा मक़ाम हूंदो। हेॾो को हिन महफ़िल जो उन्वान आहे रज़ाए ख़ुदा व रज़ाए मुस्तफ़ा, अल्लाह जी रज़ा, अल्लाह जी ख़ुशनबूदी ऐं मदीने वारे साईं जी रज़ा छा आहे। मदीने वारे साईं जी अल्लाह उहा रज़ा रखाई आहे जो जॾहिं महबूब चाहींदा आहिनि अल्लाह तीअं करे छॾींदो आहे। जीअं आयत मुबारका मूं तिलावत कई, उन आयत मुबारका जो अजीब मामिलो आहे। हिकिड़े ॾींहुं तुंहिंजा मुंहिंजा हबीब मदीने शरीफ़ जी हिकिड़ी मस्जिद में निमाज़ पढ़ाए रहिया हुया। छा त अजीब मंज़र हूंदो, अॻियां मुसल्ले ते तुंहिंजो मुंहिंजो हबीब ताजदार अंबिया हूंदो, पोयां सिफ़ में अबू बकर सिद्दीक़ उमर उस्मान अली हूंदा, असहाबी हूंदा। छा त अजीब मंज़र हूंदो। अल्लाह जे क़ुरान में फरमायो, जॾहिं महबूब निमाज़ पढ़ाए रहिया हुया, दौरान निमाज़ हबीबनि जी दिलि में हिकिड़ी ॻाल्हि आई, अल्लाह क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई। चओ न सुभान अल्लाह, मुतवज्जो आयो। अल्लाह जे क़ुरान फरमायो, क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समाए, ए महबूब तुंहिंजो बार बार आसमान ॾे निहारण असां ॾिसूं पिया, तुंहिंजो निगाहूं खणण, तुंहिंजो निहारण मां रब निहारियां पियो। ये आम ॻाल्हि नाहे, निहारण जी ॻाल्हि तॾहिं थींदी आहे जॾहिं आशिक़ ऐं मशूक जी ॻाल्हि थींदी आहे, जॾहिं मोहबत जी ॻाल्हि थींदी आहे, तॾहिं महबूब जो निहारण बि वणंदो आहे, महबूब जी गुफ़्तार बि वणंदी आहे, पर महबूब जो अमल बि वणंदो आहे। अल्लाह जे क़ुरान फरमायो, ए महबूबा तुंहिंजो निहारण असां ॾिसूं पिया, तुंहिंजी दिलि जी जा तमन्ना आहे, तुंहिंजूं निगाहूं खणण मां रब ॾिसां पियो। महबूबा तुंहिंजी हर रज़ा खे मां रब क़बूल ऐं मंज़ूर करे छॾियां थो। तुंहिंजो निहारण
तुंहिंजो असां ॾे ॾिसण फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा महबूब जीअं तूं चाहीं थो महबूब जे दिल जी तमन्ना हुई त हाउकाश जे बैतुल मक़दस खां बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ी वञे जेकर काबो निमाज़ जे लाइ जंहिं तरफ़ क़िबलो मुंहुं कयो वेंदो आहे उहो काबतुल्लाह शरीफ़ थिए बैतुल्लाह शरीफ़ थिए महबूब जी दिल जी तमन्ना हुई ऐं महबूब जो निहारण हुयो अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समा महबूब तुंहिंजो निहारण तुंहिंजो निगाहूं खणण मां रब ॾिसां थो फलनुवल्लियन्नक महबूब जीअं तूं चाहीं थो क़िबलतन तरदाहा तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर तुंहिंजी ख़ुशीअ जे ख़ातिर तुंहिंजी दिल जोई जे ख़ातिर महबूब तुंहिंजे लाइ मां रब काबे खे बि क़िबलो जिॾे माण्हू कयो बीठा आहिनि उहा इबादत जेकी ख़ालिसन रब जे लाइ कई वेंदी आहे भली कहिड़ी बि हस्ती अचे नबी अचे पैगंबर अचे केॾे बि शान वारो अचे मुक़रब मलाइक हुजे पर कंहिंखे सजदो नाहे करणो केॾे मुंहुं करे सजदो नाहे करणो सिर्फ़ अल्लाह लाइ सजदो थींदो आहे निमाज़ सिर्फ़ अल्लाह लाइ अदा कई वेंदी आहे एॾो वॾो अमल जेको सिर्फ़ अल्लाह लाइ कयो वेंदो आहे उन समूरे अमाल उन अमल जो दारो मदार क़िबले जे तरफ़ हुजण हूंदो आहे जेकर तव्हां फ़िक़ह सम्झल आहियो त फ़िक़ह जो शर्त आहे फ़र्ज़ आहे जेकर तव्हांजो सीनो क़िबले खां फिरी वियो तव्हांजी निमाज़ कोन थींदी भली केॾी बि ठाहे ठाहे निमाज़ पढ़ो निमाज़ तॾहिं तव्हांजी कामिल थींदी निमाज़ तॾहिं मुकमल थींदी जॾहिं तव्हांजो सीनो क़िबले तरफ़ हूंदो पहिरीं क़िबलो हुयो बैतुल मक़दस पर महबूब जी दिल चाहे महबूब जी दिल में आयो त क़िबलो हुजे बैतुल्लाह अल्लाह फरमायो महबूब जा तुंहिंजी दिल चाहे थी मां रब तीअं करे छॾियां थो महबूब फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर तुंहिंजे ख़ातिर चओ न सुभान अल्लाह रज़ा हूंदी आहे कंहिंजे लाइ को कमु करण महबूब है तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर मां इहो वॾो कमु कयां थो जो तव्हां निमाज़ जे दौरान ई पंहिंजो चेहरो तब्दील कयो बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ अदा कयो अॼु खां वठी क़यामत ताईं जेके ईंदा उहा तव्हांजी रज़ा ते राज़ी रही वेंदा अॼु बि उहा मस्जिद क़िबलतैन जेके मदीने शरीफ़ जी ज़ियारत करे आया आहिनि अॼु बि उहा मस्जिद उन ई हाल में आहे हींअर त अञा ख़ूबसूरत करे ठाही वई आहे जदीद सहूलतुनि सां आराइश सां उते क़िबलो हिकिड़ो मिसलो भित ते मथे ठहियल आहे उन मस्जिद जो नालो ई पइजी वियो मस्जिद क़िबलतैन ॿिनि क़िबलनि वारी मस्जिद जंहिंमें कुझु रकातूं महबूब होॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ाई कुझु रकातूं उनजे अपोज़िट यानी हिकिड़ो क़िबलो हेॾे हुयो हिकिड़ो क़िबलो हेॾे थियो एतिरो महबूब फिरिया ऐं क़िबलो अल्लाह महबूब जी रज़ा जे ख़ातिर तब्दील करे छॾियो चओ न सुभान अल्लाह महबूब जी रज़ा जे ख़ातिर अशाह इमाम अहमद रज़ा छा फरमायो खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद कुल काइनात वारा इंसान नबी हुजन पैगंबर हुजन हर को अल्लाह जी रज़ा चाहींदो आहे पर अल्लाह वरी तुंहिंजे मुंहिंजे हबीब जी रज़ा चाहींदो आहे हज़रत मुल्ला अली कारी
मिरकातुल मफातीह जे अंदर बयान करे तो वल फर्क बैनल खलील वल हबीब खलील इब्राहिम अलैहिस्सलाम ऐ हबीब तो जो मुझो हबीब मदीने वारो साईं हजरत मुल्ला अली कारी तो फरमाए खलील में दोस्त में दिल प्यारे में छा फर्क हुंदो आ महबूब में छा फर्क हुंदो आ वल खलील यकूनु फ़िअलुहु बिरिदल्लाहि ताला जॾहिं को खलील को अमल कंदो आ तो अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर कंदो आ को कम कंदो आ त अल्लाह राज़ी थिए पर वल हबीब यकून फ़िअलुल्लाहि बिरिदाहु ऐं उहो अमल जेको अल्लाह खुद करे महबूब जी रज़ा जे ख़ातिर इन अमल खे हबीब जे लाइ कयो वञे त इहो शान हबीब जो आहे हुन जो हर अमल खलील आहे खलील को आम नाहे अल्लाह सां कलाम करण वारो आ अल्लाह जो कलाम ॿुधण वारो आ अल्लाह जो प्यारो पैगंबर आ पर उन जो अमल अल्लाह लाए पर अल्लाह जेको कम करे वो महबूब के राज़ी करण लाए चओ न सुभान अल्लाह तफसीर कबीर जे अंदर हज़रत इमाम साईं लिखनि था इन्नल्लाह ताला अल्लाह ताला हबीबन के फरमायो क़ाल या मुहम्मद कुल्लुहुम यतलुबून रिदाई ए हबीब किबरिया ओ मुहम्मद मुस्तफा कुल कायनात मु रब जी रज़ा चाहींदी आ कुल्लुहुम यतलुबून रिदाई हर इंसान हुजे मलाइक हुजे नबी हुजे पैगंबर हुजे केर भी हुजे मुंहिंजी मखलूकात मां हर को माण्हू रब जी रज़ा चाहींदो आ व अना अतलुबु रिदाक फिद्दारैन ए हबीब ॿिन्हिनि जहाननि में खाली दुनिया में न पर हुन जहान में हिन जहाननि में व अना अतलुबु रिदाक फिद्दारैन ॿिन्हिनि जहाननि में मां रब तुंहिंजी रज़ा चाहींदो आहियां वरी चो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो कुल कायनात अल्लाह जो कलाम अल्लाह जो फरमान आहे कुल कायनात मु रब के राज़ी करण लाइ कोशिश कंदी आहे ऐं मां रब चाहियां थो त महबूब तूं राज़ी हुजी खाली हिते न हुते राज़ी हुजी दुनिया में भी तोखे मकाम मर्तबा आखिरत में भी तोखे शान बुलंदियूं अता कंदे महबूब तूं रुगो राज़ी हुजी वलसौफ युतीक रब्बुक फतरदा ए महबूब मां तोखे एतिरो अता कंदसि एतिरो त ॾींदसि जो महबूब तूं राज़ी थी वेंदे आलिमन लिखो केतिरो जो अल्लाह जे हबीब के अल्लाह केतिरो राज़ी करण लाइ कोशिश अल्लाह कई अल्लाह फरमायो महबूब तुंहिंजी रज़ा जे लाइ मां हर कम कंदसि महबूब के अल्लाह उहो हुक्मरानी ॾिनी कुल कायनात में जिथे इंसान उन्हनि जी दिलनि में मुस्तफा करीम जी मोहब्बत भली काफर हुजन मुनाफिक हुजन मुशरिक हुजन मोमिन त मोमिन पर हर माण्हू हींअर तारीख़ वारनि लिखियो आहे दुनिया में काड़ी ज़ात मक़बूलियत वारी नाहे एॾे नाले वारी नाहे एॾे शान ऐं कदावर वारी ॿी का ज़ात नाहे दुनिया में पहिरें नंबर ते का शान वारी ज़ात माण्हुनि में मक़बूलियत वारी ज़ात माण्हुनि में नुमाया शान वारी जंहिंजो इल्म फिक्र तदब्बुर तफक्कुर जंहिंजो इखलाक जंहिंजा अमाल दुनिया में हर शइ खां हर इंसान खे आला आहिनि उहा हस्ती आहे त मदीने वारे साईं जी ज़ात आहे इहो असांजे मुस्लमान न पर अंग्रेज साइंसदाननि अंग्रेज जेके तारीख़दान आहिनि उन्हनि इहो चयो आहे त काइनात में हींअर जेके इंसान जेके अॻु थी गुज़रिया जिन जो तारीख़ में नालो अचे थो तज़किरो अचे थो उन्हनि सभिनी में का हस्ती वधीक शान वारी वधीक असर वारी आहे त उहा मदीने वारे साईं जी ज़ात आहे तो अल्लाह फरमाए तो महबूब कुल कायनात मु रब जी रज़ा चाहींदी आहे पर मां रब वरी तुंहिंजी रज़ा चाहींदो आहियां तो न सुभान अल्लाह तो दिल पर साईं फरमाया ना
फलकन खां वठी फर्शन ताईं मखलूक थी ॻोल्हे रब जी रज़ा, मखलूक थी ॻोल्हे रब जी रज़ा, रब पाण रज़ा तुंहिंजी तलबे, तुंहिंजो मालिक मान वधायो आ, तो तन मन धन महबूब फिदा, तुंहिंजी सिक मुंहिंजो सरमायो आहे न मदीने वारे ताईं मोहब्बत। तो तन मन धन महबूब फिदा, तुंहिंजी सिक मुंहिंजो सरमायो आ, हिकु मान मगर मखलूक मथां, तुंहिंजी रहमत सभ ते सायो आ। सो कोन खुटो सो कोन डठो, जंहिंजा हथड़ा हबीब जी दामन में, जंहिंजा हथड़ा हबीब जी दामन में, ओ थर भी उथन तब कौन उझे, ओ थर भी उथन तब कौन उझे, जो चिराग पिरी चमकायो आ। गॾु चओ या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। दोस्तों गिरामी, अल्लाह तबारक व तआला तुझे मुझे हबीब के मकाम अता फरमाया। पहिरीं पैगंबर आया, नबी आया, उहे अल्लाह जी रज़ा चाहिनि पिया, पर अल्लाह वरी तुझे मुझे हबीब जी रज़ा चाहे थो। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला या रब करीम, मुंहिंजो अर्ज़ आ वजअली लिसान सिद्किन फिल आखिरीन, ओ मुंहिंजा रब करीम, मुंहिंजो ज़िक्र मुंहिंजो शान मूंखां पोइ अचण वारनि लाइ रखे छॾजाए, मुंहिंजो ख़ैर मुंहिंजी मक़बूलियत मुंहिंजो ज़िक्र बैद वारा भी जारी कनि, यानी मुंहिंजो नालो हमेशह रहंदो रहे। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह अर्ज़ कयो, वरी वारो जो तुंहिंजे मुंहिंजे हबीब जो आयो। अल्लाह के हबीब अर्ज़ न कयो, पर रब करीम खुद फरमायो, वरफ़अना लक ज़िक्रक, ए महबूब तुंहिंजो ज़िक्र मां रब खुद बुलंद कयां तो तुंहिंजे ख़ातिर, कुल काइनात में मां रब तुंहिंजो नालो तुंहिंजो ज़िक्र बुलंद करे छॾियां तो। जो ख़तीब आज़ान चवंदो, मुअज़्ज़िन जॾहिं मुअज़्ज़िनी कंदो, इमाम जॾहिं इमाम निमाज़ पढ़ाईंदो, हर कमु कंदा वेंदा जिथे मूं रब जो नालो हूंदो, उते मुस्तफ़ा करीम तुंहिंजो भी नालो हूंदो। हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत शीश अलैहिस्सलाम के हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे साहिबजादे नबी खे शीश अलैहिस्सलाम खे नसीहत में कई, हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमायो, ए शीश पुट ॿुध, हिकिड़ो अहिड़ो त शान वारो नबी अचण वारो आहे, उनजो एॾो त मक़ाम आहे, जंहिंजे सदके अल्लाह ताला मूंखे शान अता फरमाया, जंहिंजे सदके अल्लाह मुंहिंजी लग़्ज़िश मिटाए छॾी। ए पुट उहो एॾे शान वारो आहे, जॾहिं मां जन्नत में हलंदो हुयुसि त जन्नत जे महल माड़ियुनि ते जिथे अल्लाह जो नालो लिखियलु हूंदो, उते उनजो भी नालो लिखियलु हूंदो। जन्नत जे कुंगरनि ते, जन्नत जे निज़ारनि ते, जन्नत जे वण जे पननि ते, जन्नत में जा कुझु संवारियल सिंगारियल शइ हुई, हर शइ ते, हता के हूरुनि जी अखियुनि जे पिंबड़ियुनि जे अंदर भी अल्लाह जे नाले सां गॾु उन हबीब जो नालो लिखियलु हूंदो हुयो। पोइ जॾहिं मूं उनजो नालो पढ़ियो, पोइ उनजो वसीलो वरितो, अल्लाह ताला मूंखे शान ईमान अता करे छॾिया।
जिब्रील अमीन हबीब जी बारगाह में आयो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजो शान अल्लाह कीअं बुलंद कयो? हबीब फरमायो मूंखे नाहे ख़बर। जिब्रील वियो, अल्लाह जी बारगाह में आयो, अल्लाह जी बारगाह मां थी वापसि आयो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, अल्लाह तो फरमाए मां तव्हांजो शान ईअं बुलंद कयो आहे जिते मूं रब जो नालो हूंदो, इज़ा ज़ुकिरतु ज़ुकिरत मई, जिते मूं रब जो नालो वरितो वेंदो उते तव्हांजो बि शान ॻायो वेंदो। जिते मुंहिंजो नालो, जिते रब जो नालो, रब को आम नाहे, रब कुल काइनात जो मालिक आहे। कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ फना थी वेंदी, बाक़ी का ज़ात रहंदी, का हस्ती रहंदी, जंहिंजो नालो हूंदो उहा हस्ती अल्लाह जी हूंदी। पर अल्लाह फरमायो जॾहिं मुंहिंजो नालो हूंदो त उते मुस्तफ़ा जो बि नालो हूंदो। चओ न सुभान अल्लाह। हज़रत इब्राहिम अर्ज़ कयो मौला मुंहिंजो ज़िक्र जारी हुजे। अल्लाह फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक, महबूब तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयूं था। इब्राहिम अलैहिस्सलाम वरी अर्ज़ कयो मुंहिंजा मौला वजअलनी मिन वरसति जन्नतिन नईम, मौला मूंखे जन्नत जो वारिस बना, जन्नत जो मालिक बना। वरी महबूब जी वारी आई, अल्लाह फरमायो इन्ना आतैना कल कौसर, ए महबूब हुन जन्नत पे घुरी मां तोखे जन्नत जो मालिक थो बणाया। कौसर तोखे ॾिनमि, जन्नत जो वारिस वली तोखे कयां थो। उहा कौसर जेको जन्नती वेंदो पहिरीं कौसर ते हाज़िरी भरींदो, उहो कौसर मां रब तुंहिंजे हवाले थो करे छॾिया। इब्राहिम वरी अर्ज़ कयो मुंहिंजा मौला वग़फ़िर लिअबी इन्नहु कान मिनज़्ज़ालिन, ओ मौला मुंहिंजे अब्बे जे मथां रहम करम फरमाए जा। उन पंहिंजे अब्बे जे लाइ पे दुआ घुरी, तेरे महबूब जो वारो आयो, अल्लाह जे क़ुरान फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। महबूब हुन पंहिंजे अब्बे जे लाइ पे दुआ घुरी, पर मां महबूब तुंहिंजे ख़ातिर सभिनी जे मथां अज़ाब खणाए छॾिया जो तूं इन में थो रही। हुन हिकिड़े खानदान वारनि जे लाइ पे दुआ घुरी, पर महबूब जे वसीले सां, महबूब जे हुजण तां जेके मुशरिक हुया, जेके उन दौर जा जहिड़ा बि हुया, अल्लाह उन्हनि तां बि आयल अज़ाब टारे छॾिया। तॾहिं त रब जी रज़ा, मुस्तफ़ा करीम जी रज़ा है, हत्ता कि अल्लाह जे क़ुरान फ़ैसिलो कयो। अल्लाह जे क़ुरान फरमायो मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। ओ उहे माण्हू जेके अल्लाह जी फरमा बरदारी करणु चाहिनि था, ॿुधो ॿुधो, मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। जे मुस्तफ़ा करीम जी पैरवी कई, जे मुस्तफ़ा करीम जी ताबेदारी कई, जे मुस्तफ़ा करीम जे फरमाननि ते अमल कयो, उन ॼण अल्लाह जी ताबेदारी कई, उन ॼण अल्लाह जा फरमान मञा। यानी जेको मुस्तफ़ा जे दर ते आयो उहो ॼण अल्लाह वटि मक़बूल ऐं मंज़ूर थी वियो। ॻाल्हि हिते ख़तम न थी। अल्लाह जे क़ुरान ते फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ए दुनिया वारो जेकर तव्हां चाहियो त अल्लाह वटि महबूब हुजो, तव्हांजा अमल अल्लाह वटि क़बूल हुजनि। अल्लाह वटि महबूब मानो उहो हूंदो आहे जंहिंजा अमल भला हुजनि, जंहिंजी ज़िंदगी बहितर हुजे। अल्लाह जो महबूब मानो उहो आहे जंहिंजी ज़िंदगी त भली हुजे, आखिरत में जन्नत जो वारिस वली हुजे, जेको शान वारो हुजे, उहो अल्लाह जो महबूब आहे। अल्लाह जे क़ुरान फरमाए जेकर अल्लाह जा महबूब थियण चाहियो था फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह,
पोइ मुस्तफ़ा करीम जी ताबेदारी कयो, मुस्तफ़ा करीम सां मुहबत रखण वारा थी वञो त तव्हां अल्लाह जा महबूब बाना बणिजी वेंदा। चओ न सुभान अल्लाह। जेके मुस्तफ़ा जा थिया, जेके मुस्तफ़ा करीम सां मुहबत रखनि था, जन दुनिया में मुस्तफ़ा करीम जी मुहबत में ज़िंदगी गुज़ारी, जन मुस्तफ़ा करीम सां मुहबत में सुबुह ऐं शाम गुज़ारी, अल्लाह उन्हनि खे दुनिया में भी शान अता फरमाईंदो त आख़िरत में भी मक़ाम ऐं मर्तबा अता करे छॾींदो। ॻाल्हि सम्झ में अचे थी? थकिजा त कोन हो? हबीब पंहिंजी उम्मत जे मथां महिरबान आहिनि, पंहिंजी उम्मत जे मथां करीम आहिनि। जॾहिं को बानो को मदीने वारे साईं जो उम्मती महबूबनि खे पुकारींदो आहे, वेठो मदीने खां महबूब मदीने में, ऐं बानो वेठो दादूअ में आ, पर पुकार कंदो आहे हबीब उतां उनजी दाद रसाई कंदा आहिनि। पाण खे घटि न समझजे, पाण खे आम न समझजे। असां बनी इसराईल जे उम्मतुनि मंझां न आहियूं, असां भाग ऐं बख़्त वारा आहियूं जो असांखे अल्लाह मदीने वारे साईं जो उम्मती बनायो आहे। हिते जेकर के आशिक खे, के मोहब्बत वारे खे, के सिक वारे खे, मदीने वारे साईं सां उल्फत रखण वारे खे पेर में कंडो भी लॻंदो आहे, बुज़ुर्ग था फरमाइनि उन कंडे लॻण जी ख़बर भी मदीने वारे साईं खे पवंदी आहे। तो न सुभान अल्लाह। कहिड़ो भी आहे उम्मती आहे, गुनहगार आहे, बदकिरदार आहे, अमल भला न आहिनि, पर महबूब त करीम आहे। पंहिंजे हर उम्मतीअ ते करम नवाज़ी करण वारो आहे, पर उहे उम्मती जेके गुनहगार आहिनि उन्हनि जे मथां हबीब अञा वधीक करम नवाज़ी कंदा आहिनि। जॾहिं मुआजा शरीफ़ ते वञण जे लाइ को वेंदो आहे, पहिरीं हदीस लिखियल आहे, शफ़ाअती लिअहलिल कबाए उम्मती, मुस्तफ़ा करीम जी शफ़ाअत उन्हनि जे लाइ जेके घणा गुनहगार आहिनि। मां मुस्तफ़ा करीम उन्हनि गुनहगारनि जी शफ़ाअत करण वारो आहियां। तुंहिंजा मुंहिंजा मुंहं गुनाहनि में मेरा थिया, ख़ताकार आहियूं, पर हबीब जा उम्मती आहियूं। हबीब के हर उम्मती पंहिंजो प्यारो हूंदो आहे, हर उम्मती ते हबीब करम नवाज़ी करण वारा हूंदा आहिनि। थोरो दिलि भरे फरमाए न, उम्मतीअ खे कंडो पेरनि में लॻे, मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे, सॾु कर त सॼण जीउ जीउ चवे, सॾु कर त सॼण जीउ जीउ चवे, वीचारनि जो चारो आहे, जेको सारे जग जो सहारो आहे, उहो घोट मदीने वारो आहे। जेको सारे जग जो सहारो आहे, उहो घोट मदीने वारो आहे। मुख़्तार नबी सरदार नबी आहे, उम्मत जो आधार नबी, गरीबन जो गमख़्वार नबी, जेके दर ते सॾे वसवारो आहे, जेको सारे जग जो सहारो आहे, उहो घोट मदीने वारो आहे। हदीस जॾहिं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, अमाल नामो हलंदो, हिकिड़ो माण्हू हूंदो जेके मलाइक जकड़े जहन्नम में वठी वेंदा, उहो जहन्नम जो ॿारहं थी चुको हूंदो। उते हज़रत आदम अलैहिस्सलाम उन माण्हू खे ॾिसंदो, परे खां सॾु कंदो, या अहमद या अहमद, हबीब जो नालो पुकारींदो। हबीब ईंदा, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पुछा कंदा, आदम अलैहिस्सलाम फरमाईंदो, ओ मुहम्मद मुस्तफ़ा, हिकिड़ो माण्हू हींअर मलाइक पकड़ियो पिया वञनि, जेको गुनाहनि जे करे जहन्नम जो ॿारहं थी चुको आहे। पोइ उते हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा, मीज़ान ते पुछा कंदा कहिड़े पासे वठी आ, उनखे रोकींदा मलाइकनि खे।
मलाइक चवंदा ए हबीब किबरिया हिन जा गुनाह हुया हिन जो खताऊं हुयूं हे जहन्नम जो ॿारन थी चुको आहे हिन जे लाइ फ़ैसिलो अची चुको आहे हबीब फरमाईंदा न हिन खे वठी हलो वापसि मीज़ान जे पुड़ ते वरी उन माण्हू खे वठी ईंदा हबीब उन जो अमाल नामो वरी तोड़ाईंदा उहो गुनाहनि में उन जो अमाल नामो वधी वेंदो उन जा सवाब थोरा गुनाह घणा हूंदा पोइ हबीब पंहिंजे कुर्ते मां पंहिंजे लिबास मां हिकिड़ो कुझु कढंदा जेको उनजे वज़न में रखंदा उहो वज़न उनजो भारी थी वेंदो उन माण्हू जे लाइ हुकुम थींदो हे माण्हू हाणे जन्नती आहे मलाइक उनखे जन्नत ॾे वठी वेंदा उहो माण्हू ओॾी महिल अर्ज़ु कंदो ओ सुहिणी सूरत वारा ओ दिलि प्यारी सूरत वारा तूं आहीं केरु जॾहिं अबो छॾे वियो अम्मा छॾे वई कंहिं न नेकी ॾिनी पर तो मुंहिंजी सार लधी ॿुधा त सही तूं आहीं केरु ओॾी महिल हबीब किबरिया फरमाईंदा ओ उम्मती तूं मूंखे नथो सुञाणी मां तुंहिंजो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा आहियां दुनिया में तूं मूंसां मुहबत रखंदो हुए मुहबत में तूं दुरूद पढ़ंदो हुए मुंहिंजे मथां सलातो सलाम पढ़ंदो हुए मां मुस्तफ़ा उन सलातो सलाम खे पाण वटि महफ़ूज़ रखियो अॼु तुंहिंजे अमाल नामे में उहा सलात जेकी तो हिकिड़े दफ़ा पढ़ी हुई अॼु तुंहिंजे अमाल नामे में रखियमि त तूं जन्नत जो हक़दार बणिजी वए अॼु जेकर हिते मोहबत रखूं था त उहो क़यामत में फ़ाइदो ॾियण वारी आहे जॾहिं क़यामत जो मंज़र हूंदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो ओॾी महिल जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो हबीब ईंदो त राजनि खे रंग लाए पोइ हलंदो के शाइर चयो न ताजो ताज पाए उम्मत खे बख़्शराए हलंदो महबूब मुंहिंजो राजनि खे रंग लाए ताजो ताज पाए उम्मत खे बख़्शराए हलंदो महबूब मुंहिंजो राजनि खे रंग लाए ताजो ताज पाए भला ख़ामोश वेठा हो नात पढ़ायो न गजी ताजो ताज पाए उम्मत खे बख़्शराए हलंदो महबूब मुंहिंजो राजनि खे रंग लाए हेॾो अदालत में वाहिदुल क़हार हूंदो होॾो ज़मानत लाए सोननि जो सरदार हूंदो चओ न सुभान अल्लाह हेॾो अदालत में वाहिदुल क़हार हूंदो होॾो ज़मानत लाए सोननि जो सरदार हूंदो सजदे में सिर झुकाए उम्मत खे बख़्शराए हलंदो महबूब मुंहिंजो राजनि खे रंग लाए ताजो ताज पाए इहो हबीब जो शान जेको अल्लाह दुनिया में बि ॾेखारींदो त आख़िरत में महबूब जी रज़ा ते अल्लाह राज़ी रहंदो महबूब जो शान त आला पर महबूब जे सहाबनि जे लाइ अल्लाह फरमायो रज़ियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु उहे मूंखां राज़ी थिया मां रब उन्हनि खां राज़ी थियसि हाणे जेके हबीबनि जा सहाबी आहिनि अल्लाह उन्हनि खां राज़ी आहे त ख़ुदि महबूब जो छा शान हूंदो ऐं महबूब जी रज़ा अल्लाह जी रज़ा आहे पर महबूब वरी असां खां तॾहिं राज़ी थींदा जॾहिं असां नेक अमाल कंदासीं असां चङा सुठा उम्मती बणंदासीं त महबूब असां खां राज़ी थी वेंदा अल्लाह तबारक व तआला जे दर दुआ घुरूं अल्लाह असांखे उहे अमल नसीब फरमाए जेके अमल महबूब जी रज़ा वारा हुजनि उहे अमल नसीब फरमाए जंहिं अमल करण सां अल्लाह जी रज़ा शामिल हाल हुजे अल्लाह असांखे नेक साले बनाए अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे मदीना तैयबा जी हाज़िरी नसीब फरमाए मदीने जो मुसाफ़िर बनाए हर साल रमज़ान जो महीनो मुस्तफ़ा करीम जी नगरी में मुस्तफ़ा करीम जी बारगाह में मुस्तफ़ा करीम जे सफ़रे ते वेही इफ़्तारी करण जी सआदत नसीब फरमाए मुस्तफ़ा करीम जे शहर मदीने में अल्लाह ईद सईद नसीब फरमाए जेकर विसाल ते मौत बचे त अल्लाह मदीने वारे साईं जे शहर में अता फरमाए अल्लाह तबारक व तआला शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जो सच्चो उम्मती बनाए ज़िंदगी में जियारे सच्चो उम्मती करे मारे ऐं आख़िरत में हबीबनि जो पाड़े सिरी ऐं हबीबनि जी शफ़ाअत जो हक़दार बणाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करम
मुंहिंजा मौला जो कुझु ॿुधियोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाइजां। मुंहिंजा मौला असां तुंहिंजी बारगाह में आयासीं, जहिड़ा तहिड़ा गदिला गुनहगार आहियूं, पर तुंहिंजे हबीब जा उम्मती आहियूं। उन हबीब जे सदके मौला असांजे मथां करम नवाज़ी फरमाइजां। उहे अमल करण जी सआदत नसीब फरमाइजां जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब करीम राज़ी हुजे। मौला उहे अमल नसीब फरमा जंहिंमें तुंहिंजी रज़ा हुजे, तुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी रज़ा हुजे। मौला कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, दर्द वारनि जा दर्द लाह, मुश्किलात वारनि जी मुश्किलातूं आसान फरमा। जेके छड़ा आहिनि उनखे नेक घर वारियूं अता फरमा, जेके औलाद जा सिकायल उन्हनि खे नेक औलाद अता फरमा। जिन जे मथां नियाणियुनि जा ॿार आहिनि से ॿार आसान फरमा। जेके कर्ज़ वारा आहिनि उन्हनि जा कर्ज़ लाह, जिन खे घरनि जी ज़रूरत आहे तन खे वसी कुशादा घर अता फरमा। मौला जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे हलाल तय्यब रोज़गार अता फरमा। जेके मुश्किलातुनि में, मामलात में, मसइलनि में, मौला तूं करीम आहीं, सभिनी जा मसइला हल फरमा। मुंहिंजा मौला तंज़ीम आशिक़ रसूल अहले सुन्नत ज़िला दादू जे तमामु नौजवाननि खे पंहिंजे तरफ़ां शान ऐं मक़ाम अता फरमा। उन्हनि जे हर कम में तूं आसानी फरमा। उन्हनि खे मज़ीद इस्तक़ामत अता फरमा, मज़ीद क़ुव्वत अता फरमा, जीअं महबूब जो दीन हर जॻह ते पहुचाए सघनि। मुंहिंजा मौला उन्हनि नौजवाननि जे मथां पंहिंजी करम नवाज़ी फरमा। तंज़ीम आशिक़ रसूल जे मथां पंहिंजो लुत्फ़, पंहिंजी करम नवाज़ी फरमा। मौला असां सभिनी खे मदीना तैयबा जी हाज़िरी नसीब फरमा। हज मक़बूल, उम्र मक़बूल, हज मबरूर नसीब फरमा। मुंहिंजा मौला लखें आशिक़ हींअर हज करण ईंदा, मौला उन्हनि आशिक़नि में असांजो बि नालो लिखिजे, असांखे बि मौला हज जी साद नसीब फरमाइजां। मुंहिंजा मौला जहिड़ा तेड़ा गदिला गुनहगार आहियूं, न दौलत आहे न पैसो आहे, मौला तूं करीम आहीं, तूं रहीम आहीं, तूं अता कंदे, तुंहिंजे अॻियां देर न आहे। तुंहिंजे अॻियां वसीलो खणी आया आहियूं मदीने वारे मुस्तफ़ा जो, उन हबीब जे सदके मौला असांजी हीअ दुआ क़बूल ऐं मंज़ूर फरमा। जो कुझु घुरियोसीं सो अता फरमा, जेको न घुरी सघियासीं सो बि अता फरमा। असां घुरियोसीं पंहिंजे हाल हर को था कर पंहिंजी शान हर बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला